This program is sponsored by Sound Solutions, Sunil Tariani and RV Computers, Vinod Mulchandani. This program is co-sponsored by Supreme Universal. एक नई सदी कंप्यूटराइज्ड ज़मानो दुनिया में अटकल 5 करोड़ सिंधी सॼी दुनिया में पकड़ियल सिंधियुनि खे वेझो आणण लाइ पहिरियों कदम सिंधु दर्शन संगम आहे नौजवान तकनीकी माहिरनि जो। सिंधु दर्शन मेलाप आहे क़ाबिल ऐं मक़बूल फनकारनि जो। पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हाइण, प्रोग्राम करण, ॾिसण हिक अहिड़ी कोशिश साबित थींदी जेका देश परदेश जे सिंधियुनि खे पाण में मिलाए सघे। सिंधु दर्शन ते तव्हां दर्शन करे सघंदा पंहिंजी संस्कृति, सभ्यता, रीतियुनि ऐं रस्मुनि जो, कला ऐं विंदुर जो। अचो त गॾिजी पाण में ॻायूं ऐं वॼायूं, पंहिंजी कला, साहित्य ऐं ॿोलीअ खे बचायूं। सिंधु दर्शन, सिंधु दर्शन, ॻायूं वॼायूं, ॿोली बचायूं। सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। मां कृतिका पंजाबी तव्हां सभिनीनि जो सिंधु दर्शन में स्वागत थी करां। मां अकेलो ई पई स्वागत करां, छा करां? सनी किशन जी हमेशह लेट हूंदा आहिनि। अॼु शूटिंग जे टाइम ते कोन आया आहिनि, हमेशह लेट, टिपिकल मैन। न तव्हां सभई न, पर थींदा आहिनि न घणेई माण्हू जेके हमेशह ई लेट हूंदा आहिनि, ही उन्हनि मां हिकु आहिनि। असां उन्हनि जो इंतज़ारु न कंदासीं, ॾिसंदासीं हिकु तमामु सुठो गानो। वाह वहड़े घड़ा वज वजड़े घड़ा, वाह वहड़े घड़ा वज वजड़े घड़ा। घड़ा उघायल मिट्टीअ जा ठाहियल सुरत वजन तुम सारा, तोखे बजाइन तार ते गाइन आशिक मोहबन यारा। साणु करे यकतारा, साणु करे यकतारा। वहड़े घड़ा तुंहिंजा भाग भलारा, ओ वहड़े घड़ा तुंहिंजा भाग भलारा। वाह वहड़े घड़ा वज वजड़े घड़ा, वाह वहड़े घड़ा वज वजड़े घड़ा। घड़ा उघायल मिट्टीअ जा ठाहियल सुरत वजन तुम सारा, तोखे वॼाइन तार ते ॻाइन आशिक मोहबन यारा। साणु करे यकतारा, साणु करे यकतारा। वहड़े घड़ा तुंहिंजा भाग भलारा, ओ वहड़े घड़ा तुंहिंजा भाग भलारा। सिंधु जा घड़ा तू सिंधुड़ीअ में जाए, वाजट वजाए पोइ हिंद में भी आए। सिंधु जा घड़ा तू सिंधुड़ीअ में जाए, वाजट वजाए पोइ हिंद में भी आए। अॼुकल्ह तोखे हर को थो चाहे, चाहनि तोखे फिल्मुनि वारा, चाहनि तोखे फिल्मुनि वारा। वहड़े घड़ा तुंहिंजा भाग भलारा, ओ वहड़े घड़ा तुंहिंजा भाग भलारा। वाह वहड़े घड़ा वज वजड़े घड़ा, वाह वहड़े घड़ा वज वजड़े घड़ा। घड़ा उघायल मिट्टीअ जा ठाहियल सुरत वजन तुम सारा, तोखे वॼाइन तार ते ॻाइन आशिक मोहबन यारा। साणु करे यकतारा, साणु करे यकतारा। वहड़े घड़ा तुंहिंजा भाग भलारा, ओ वहड़े घड़ा तुंहिंजा भाग भलारा। छा जोक आयो छा जोक है? जादू 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 तोखे ख़बर आहे दुनिया में सभिनी खां वॾो जादू किथे थींदो आहे? आइला भैला भगवान जे दर ते। अरे छोकरी, भगवान जे दर ते न थींदो आहे, ब्यूटी पार्लर में जो कयो आहे। ब्यूटी पार्लर में वो किया? छोकी ब्यूटी पार्लर में हर ॾींहुं हर छोकरी के चुड़ैल थींदी आहे, उन्हें के परी
छोकरी ठाहे रखंदा आहिनि। केतिरो फनी आहे, पाण त भूत लॻा पिया आहियो। दशहरो हलियो पर रावण पंहिंजी परछाई छॾे वियो। असां छोकिरियूं हिननि छोकिरनि खां त घणेई सुठियूं समझदार ऐं तइलीम वारियूं हूंदियूं आहिनि। छा तालीम वारियूं हूंदियूं आहिनि? तोखे ख़बर आहे हिकु मां पंहिंजे पुट खे 20 सालनि ताईं जेंटल ठाहींदी आहे, मगर हिकु छोकिरी 20 सेकंड में मेंटल ठाहे रखंदी आहे। हिकु छोकिरी मेंटल, हू त सतयुग जो ज़मानो हो, जॾहिं रावण हो हिकु सर ॾ ऐं अखियूं 20, पर तॾहिं बि नज़र हुअसि हिकु छोकिरी ते। ऐं आहे अॼु जो कलयुग, घोर कलयुग, माण्हू हिकु, सर बि हिकु ऐं अखियूं 2, तॾहिं बि नज़र हूंदी आहे हर हिकु छोकिरी ते। तव्हां कंटिन्यू करो, असां बि कंटिन्यू करूं था मुकेश जी सां गॾु। ख़बर जी नज़र सिर्फ़ ऐं सिर्फ़ सिंधु दर्शन ते। वाह कृतिका ऐं सनी किशन, तव्हांजी जोड़ीअ जो जवाब कान्हे ऐं तव्हां संदेश पहुचायो आहे ख़बर जी नज़र में मुकेश अडवाणी तक, त तव्हांखे यानी दर्शकनि खे वठी था हलूं वॾियुनि ख़बरुनि ते। हर साल ॿ साल पंहिंजी खुशबू पसारींदे वरी ॿिए साल अचण जो दिलासो मुखमंडल ते सदैव वसंत ऋतु जीअं बहार उन्हनि ते ई अची थमजंदी आहे। तंहिं करे हुजे दोस्तनि जी महफ़िल या सामाजिक ऐं सांस्कृतिक कार्यक्रम, उन्हनि जे अचण सां अची वञे उन्हनि महफ़िल में जान, मिठा लफ़्ज़, पॉजिटिव सोच, हसमुख शख्सियत, देश जी प्रतिष्ठा पूर्वक पर्सनालिटी श्री राम जेठमलानी, जिन जे जन्म ॾींहं ते सिंधु दर्शन जी सॼी टीम करे सत प्रणाम। जी हा, इन मौक़े ते मुंबई जे जुहू इलाके में रामाडा इन में मनायो वियो जनम ॾींहुं, जंहिंमें वाधायूं ॾियण पहुता अहमदाबाद जा नरेंद्र सोमानी, मुंबई मां कौशी लालवानी, संजय सिप्पी, चंदर मंगनानी, दादा राम जेठमलानी जे परम मित्र सहयोग फाउंडेशन जे कर्ता धर्ता श्री राम जवानी कयो हिन बर्थडे पार्टीअ जो आयोजन। इन मौक़े ते सिंधु दर्शन जी टीम पारां प्रस्तुति कई असांजे सनी किशन जी। सखी बाबा जी पूजा जो आस्थान माहिम में हर महीने जे 24 तारीख़ ते मिलन था श्रद्धालु ऐं शुरूआत थिए थी साईं दुनिया सां। निमाणे साईं जी मूर्ति विराजमान थिए थी सुहिणे आसन ते। भक्त साईं जे आसन चौधारी झुमरियूं था पाइनि। सिंधु दर्शन जी निष्काम सेवा कंदा नूर बेगम अडवाणी जी मधुर आवाज मिलाए ॻाइनि था। जाग सिंधी जाग, नाहे वेल सुम्हण जी नाहे। इहो संदेश खणी करे हलण वारी दीदी कोशी लालवाणी जी अगुवाई में सिंधी काउंसिल ऑफ इंडिया जी लेडीज़ विंग मुंबई जी शुरूआत ऐं शपथ समारोह जो कार्यक्रम थियो मुंबई जे नेशनल कॉलेज जे ऑडिटोरियम में, जंहिंमें ख़ासि करे पधारिया हुआ सिंधी काउंसिल ऑफ इंडिया जा फॉर्मर चेयरमैन श्री सुरेश केसवानी जी, हींअर जा नेशनल प्रेसिडेंट श्री घनश्याम गेहानी जी, अगुणा प्रेसिडेंट जस्टिस इंद्रसेन इसरानी जी, नेशनल प्रेसिडेंट ऑफ वुमेन विंग शोभा कालरो जी, मुंबई प्रेसिडेंट नंदलाल राजपाल जी ऐं ॿियूं सुहिणियूं शख्सियतूं, जंहिंमें शामिल हुआ नेशनल वाइस प्रेसिडेंट हरीश दुबे जी, मुरली अडनानी जी, गुरमुख जगवानी जी, जीतू जगवानी जी, विजय लखानी जी, अजीत मन्याल जी, बिहारी कंधारी जी, राजीव पुरस्वानी जी, अमर मंजाल जी ऐं ॿियूं शख्सियतूं। कार्यक्रम जी चीफ गेस्ट हुई मुंबई जी अगुणी शेरिफ HR कॉलेज जी डीन डॉक्टर इंदू शाहनी जी। जेको सिंधी ॻाल्हाइण में मज़ो आहे पंहिंजे ॿारनि सां ऐं फैमिली में, त इहो किथे बि मज़ो कोन आहे। कार्यक्रम जी शुरूआत नेशनल एंथम जन गण मन सां थी। तंहिंखां पोइ ओम गीत ते नृत्यांगना अनिला सुंदर ऐं उन जे ग्रुप नृत्य पेश कयो। छा त सुहिणो नज़ारो हो। नृत्य खां पोइ प्रोग्राम जे स्पॉन्सर्स खे स्टेज ते घुराए उन्हनि जो सम्मान कयो वियो। गॾोगॾु कार्यक्रम खे सफल बनाइण में साथ ॾियण वारनि जो सम्मान कयो वियो। मुंबई जे प्रेसिडेंट श्री नंदलाल राजपाल जी मैं भेण कोशी लालवानी जे लख लख वाधायूं ॾींदुसि जो अॼु एतिरी महिनत सां चैप्टर ठाहियो ऐं असांजे रीजन में जुड़ी आहे। थैंक यू वेरी मच। ऐं हाणे वक़्तु सिंधी काउंसिल ऑफ इंडिया जे मुंबई चैप्टर जी वुमेन विंग जो इंस्टॉलेशन यानी शपथ ग्रहण जो। मुंबई महिला विभाग जी प्रेसिडेंट
श्रीमती कोशी लालवाणी जी पंहिंजी टीम जी ऑफिस बियरर्स एंड मेंबर्स के स्टेज ते घुरायो, जिनके सिंधी समाज लाइ कम करण जी शपथ ॾियाराई। सिंधी काउंसिल इंडिया जे महिला विभाग जी नेशनल प्रेसिडेंट श्रीमती शोभा कालरो जी शपथ वठण वारियूं पदाधिकारियों एंड मेंबर्स हुयूं श्रीमती कोशी लालवानी प्रेसिडेंट, डॉक्टर पूनम भंभानी वाइस प्रेसिडेंट, मोहिनी डियास वाइस प्रेसिडेंट, मोहिनी कुंदनानी ट्रेजरर, सीमा बाबानी जॉइंट ट्रेजरर, रूपा ग्वालानी पीआरओ, नैना सेवानी जॉइंट सेक्रेटरी, नीलिमा चिमनानी जॉइंट सेक्रेटरी, शोभा हेमराजानी पीआरओ, आशा हिरानी मेंबर, बीना अडवाणी मेंबर, शारदा भगनानी मेंबर, ज्योति ठाकुर मेंबर, वीना रोहड़ा मेंबर, मायालाल चंदानी मीडिया एंड पीआर हेड, शर्मिला वाधवानी सेक्रेटरी एंड दीप्ति पंजाबी पीआरओ। कोशी लालवानी जी शोभा कालरो जी जो सम्मान भी कयो। उस सेरेमनी का पोए कुछ मुख्य अवॉर्डीज के अवार्ड्स ॾिना विया। इन वक्त श्री घनश्याम ज्ञानी जी ब अखर भी चया। ॾाढी जबरदस्त गैलेक्सी ऑफ इंडिविजुअल्स आज हिते कलेक्ट किया है। मौको बि सुहिणो आहे, इवनिंग बि सुहिणी आहे, शहर बि सुहिणो आहे, सिंधी बि सुहिणा आहिनि, सभिनी जो कॉम्बिनेशन हिते ॾिसण में पियो थो अचे। श्री इंद्र सिंह इसरानी जी बि पंहिंजा ब अखर चया। ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो अॼु असां हिते इन मौके ते इकट्ठा थिया आहियूं ऐं मूंखे नज़र थो अचे त सिंधी काउंसिल ऑफ इंडिया जा न सिर्फ़ु बॉम्बे मां पर क़रीब क़रीब हिंदुस्तान जे केतिरनि वॾनि शहरनि मां बि हिते रिप्रेजेंटेटिव्स आया आहिनि। श्री सुरेश केसवानी जी पंहिंजा आशीर्वाद में सुहिणा विचार पेश कया। त असांखे पंहिंजी सोच थोड़ी विशाल करण जी ज़रूरत आहे। विशाल सोच जी मतलब इहो आहे त दुनिया बदिलजी रही है। हिंदुस्तान इंटरनेशनल ऑर्डर जो हिकिड़ो हिस्सो ठही रहियो आहे। पुराणियूं संस्थाऊं, पुराणा दुकान, पुराणा नंढा नंढा कम जेके असांजे ॿारनि कया बि वक़्त खे सलाम करे असां उन्हीअ में जेका असां सक्सेस हासिल कईसीं उन्हीअ जो मुख्य कारण हुयो त असां पंहिंजी सोच सभिनी खां पहिरियों वधाईसीं। तंहिंखां पोइ श्रीमती कोशी लालवानी जी बि ब अखर चया। अचो त कौल करियूं अॼु हिकिड़ो रहे अकेलो न सिंधी बचड़ो, भरत सॼो ही मुल्क ई ॼाणे, भरत सॼो ही मुल्क ई ॼाणे, भरत सॼो ही मुल्क ई ॼाणे। ऐं पोइ जाग सिंधी जाग बैले शुरू थियो, जंहिंखे सभिनी दर्शकनि ॾाढो पसंदि कयो। त इहो सिंधी काउंसिल इंडिया जे महिला विभाग मुंबई जे इंस्टॉलेशन जो। कुछ ॾींहं अॻु सिंधियुनि पारां अष्टमी जो त्योहार धूमधाम सां मल्हायो वियो। असीं ॾेखारियूं पिया मुंबई जी मिनी हरिद्वार यानी खार, जो आहे सिंधियुनि जे एकता जो मिसाल, जिते वसियल बहन जी दरबार में मल्हायल अष्टमी जो मेलो, जंहिंमें हवन, पूजा, भजन, कीर्तन ऐं आखिर में थी लंगर प्रसादी। हिन मौके ते शिरकत करण वारनि में हुआ परशोत्तम कुकरेजा जी, ज्योति बारवानी जी, दुरू वासवानी जी ऐं दरबार जा ॿिया सभु बानीकार।